अस्सलाम वालेकुम। अॼु जो प्रोग्राम सकाफ़ती ॾियारे ते आहे। सिंधी सकाफ़त जेका हिन जदीद दौर में बिल्कुलु ख़तमु थी चुकी हुई, उते हिन सकाफ़ती ॾियारे असांजी सकाफ़त खे नई ज़िंदगी ॾिनी ऐं हाणे इन ॾियारे ते पूरी सिंध सकाफ़त जे रंग में रंगिजे थी। इन मौज़ू ते वधीक ॻाल्हाइण लाइ असां प्रोग्राम में दावत ॾिनी आहे मिस्टर सिंधी खे। जी मिस्टर सिंधी, अॼु सॼी सिंध सकाफ़त जे रंग में रंगिजे थी, तव्हां कीअं था महसूसु कयो? साईं, बिल्कुलु दिलि ख़ुशि थींदी आहे जॾहिं सॼी सिंध अजरक ओढ़ींदी आहे त सदियुनि जी तारीख़ ॿीहर ज़िंदा थींदी आहे। कुलनि ते अजरक, मथे ते टोपी पाए जॾहिं लखनि जी तादाद रोडनि ते रक़्स कंदी आहे, तॾहिं हर सिंधी फ़ख़्र मां चवंदो आहे त हा, मां सिंधी आहियां। जी जी बिल्कुलु, मतिलब त हीअ हिकु वॾी तब्दीली आहे। साईं बिल्कुलु, पर साईं सकाफ़ती ॾियारो सिर्फ़ु मल्हाइण न, पर इन मां सिखण जी ज़रूरत आहे असांखे। मतिलब साईं, हर अमल जा 2 मरहला हूंदा आहिनि, अचीवमेंट ऐं इम्प्रूवमेंट। अचीवमेंट आणे उन अमल खे बरक़रार रखण लाइ इम्प्रूवमेंट ज़रूरी हूंदी आहे। जेकॾहिं अचीवमेंट आणे इम्प्रूवमेंट न आंदी त उहो अमल वक़्त सां गॾु हरकत न कंदो। नोकिया मोबाइल जो मिसाल वठो। जॾहिं मोबाइल जो दौरु शुरू थियो त सभ खां वधीक नोकिया मोबाइल इस्तेमालु कई वेंदी हुई, पर वरी जॾहिं टच मोबाइल जो दौरु आयो त उहा ई नोकिया कंपनी डाउन थी वई। इहो इन करे जो दुनिया एंड्रॉइड सिस्टम इस्तेमालु करणु लॻी ऐं नोकिया पंहिंजी प्रोडक्ट खे पुराणी विंडोज़ सिस्टम ते हलाइण जी कोशिशि कई। अॼु तव्हां हरूभरू कंहिं दोस्त जे हथ में नोकिया मोबाइल न ॾिसंदा। इन जी वजह सिर्फ़ु इहा आहे त नोकिया इम्प्रूवमेंट न आंदी। हर कम जी शुरूआति ॾुखी हूंदी आहे। हिन ॾियारे खे शुरू करण में बि असांखे कई मुश्किलातूं पेश आयूं, पर पोइ बि असां तब्दीली आणे पंहिंजी मंज़िल ते पहुतासीं। ऐं अॼु सकाफ़ती ॾियारो न सिर्फ़ु पूरी सिंध बल्कि पूरी दुनिया में मल्हायो वञे थो। इहा तब्दीली कंहिं हुक्मरान या सियासतदान कोन आंदी। असां पाण मुड़सी कईसीं त कामयाबु थियासीं। असां अचीवमेंट आंदी आहे। हाणे असांखे इम्प्रूवमेंट जी ज़रूरत आहे। पंहिंजी सोच जे दायरे खे वसी करण जी ज़रूरत आहे। हिते हीअ बि सोचण जी ज़रूरत आहे त जिते लखे माण्हू गॾु थियनि था, उते नवां नज़रिया पेश थींदा आहिनि। जेकॾहिं असीं सभु पंहिंजे पाण खे तब्दील करे पंहिंजी मुड़सी सां अॻिते वधण जी कोशिशि करियूं त उहो ॾींहुं बि परे कोन्हे जॾहिं दुनिया असांजी मिसाल ॾींदी। सिंधी थोरो वाज़े करे सम्झायो। साईं, अचीवमेंट थी वई आहे, हाणे इम्प्रूवमेंट जी ज़रूरत आहे ऐं इम्प्रूवमेंट जी शुरूआति पंहिंजे अंदर खां थींदी आहे। सकाफ़ती ॾियारे में लखनि जी तादाद में सिंधी गॾु थियनि था। इन ॾींहं ते असां सिर्फ़ु गॾु थी डांसूं न, पर हिकु मक़सद तहत गॾु थियूं, इन नज़रिए सां गॾु थियूं त पंहिंजी क़ौम खे दुनिया सां ॻंढिणो आहे। इन ॾींहं ते पंहिंजे पाण खे ज़ात पात रंग नसल खां ऊचो रखी सिर्फ़ु हिकु सिंधी जी शनाख़्त ॾियूं, पंहिंजे अबोज मारूड़नि जा हॾ ॾोखी थियूं, यतीमनि जो सहारो थियूं। भली 12 महीना पंहिंजी मर्ज़ी सां ज़िंदगी गुज़ारियो, पर जेकॾहिं साल जो सिर्फ़ु हिकु ॾींहुं असां पंहिंजी सिंध जे नाम कयूं त यकीन करियो घणो कुझु बदिलाए सघूं था। पर सिंधी ही सकाफ़त बि सिंध लाइ आहे। साईं बिल्कुलु, आऊं ईअं नथो चवां त इन ॾींहं ते सकाफ़त खे ख़तमु करे असां ॿिया कम शुरू करे छॾियूं। मुंहिंजो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं असीं सिंध जी सकाफ़त सां गॾु सिंध जे माहिरनि जा सूर बि गॾु खणी अमली कम कयूं त सकाफ़त सां गॾु असांजी क़ौम बि ज़िंदा थी पवंदी। जीअं त सिंध जी आबादी 47.89 मिलियन आहे। हज़ारे न पर लखे माण्हू सकाफ़ती ॾियारो मल्हाइनि था। फ़र्ज़ु कयो जेकॾहिं हर माण्हू टोपी अजरक सां गॾु साल में सिर्फ़ु 100 रुपया इन ॾींहं ते पंहिंजी धरती जे नाले ते जमे कराए त कुझु अंदाज़ो आहे घणी रक़म जमा थींदी। साईं, इन 100 रुपए खे जेकॾहिं लखनि जी तादाद सां मल्टीप्लाई कयो वञे त करोड़नि जी बजट ठहे थी। जॾहिं त साल में हिकु माण्हू लाइ 100 रुपया पंहिंजी धरती लाइ ॾियणु का वॾी ॻाल्हि कोन्हे। इन्ही अमल ते असां सिंध फाउंडेशन जे नाले ते पंहिंजो अलॻि इदारो हलाए सघूं था, जंहिंमें ग़रीबनि लाइ स्कूल हुजनि, अस्पतालूं हुजनि, एमरजेंसी सेंटर हुजनि। केतिरा असांजा नौजवान इन रोज़गार में लॻी वेंदा। थर में पंहिंजे माण्हुनि खे मरण खां बचाए सघूं था, पाणी ऐं खाधो फ़राहम करे सघूं था। सिर्फ़ु 10 सालनि जे अंदरि असां उहा तब्दीली आणे सघूं था जेका 72 सालनि में कंहिं हुक्मरान बि न आंदी। ॿुधण में हीउ अमल ॾुखियो आहे, पर शुरूआति खां पोइ बसि ईमानदारी जी ज़रूरत आहे। दुनिया में कुझु बि नामुमकिन नाहे। चंड ऐं मरीख़ जा सफ़र तय थी सघनि था, समंड जे तह मां रस्ता ठही सघनि था, त हीउ बि थी सघे थो। पर हीउ सभु कुझु तॾहिं मुमकिन आहे जॾहिं असां पंहिंजे पाण खे बदिलायूं। अहिड़नि हालतुनि में सरकारी बजट नथी पहुचे त अवामी फंड किथां पहुचंदा। हर सिंधी पंहिंजो हक़ अदा करे उन ॾींहं ते पंहिंजे पाण खे पंहिंजी धरती सां जोड़े छॾे। यादि रखो त माहौलियाती तब्दीली में इंसानी तब्दीली जो अचणु लाज़मी हूंदो आहे। दुनिया में जिते बि इनक़लाब आया, शुरूआति दिलि सां थी आहे। तब्दीली चाहियो था, कुझु करण जी हिमत रखो था त पंहिंजे पाण खे तब्दील करियो। हिकु नज़रिए हेठि अचो, न कंहिं सियासतदान जो आसिरो करियो, न वरी कंहिं नबी जे अचण जी उमेद रखो। जेको कुझु करणो आहे पंहिंजे पाण करणो आहे। दुनिया जी तारीख़ गवाह त जिते बि क़ौमनि में तरक़ी आई, शुरूआति ईअं ई थी आहे। हिन ज़िल्लत भरी ज़िंदगी मां छुटकारो चाहियो था, पंहिंजे नए नसल खे हिकु नओं समाज ॾियणु चाहियो था ऐं दुनिया सां गॾु तरक़ी जी राह ते हलणु चाहियो था त तब्दीली जी शुरूआति पंहिंजे ज़हन खां कयो। यादि रखो त वक़्तु कंहिंजो इंतज़ारु नाहे कंदो। ज़िंदगी में सिर्फ़ु उमेद ई काफ़ी न हूंदी आहे, पंहिंजे अमल खे बि ॾिसणो थो पवे। अॼु न त सुभाणे शुरूआति ज़रूरु करणी आहे, छो त आसिरे खां बहितर हिमत हूंदी आहे।